मौला कायनात सैयदना अली उल मुर्तज़ा शेर खुदा करमल्लाहु तआला वजहुल करीम इरशाद था फरमाइन त जेकॾहिं रब कायनात जल्ल जलालू के हिन उम्मत के अज़ाब ॾियण मक़सूद हुजे हा त हिन उम्मत के कॾहिं बि रमज़ानुल मुबारक ऐं सूरतुल इख़लास यानी क़ुल हुवल्लाह शरीफ़ पूरी सूरत अता न फरमाए हाणे जेसीं ताईं ताल्लुक़ आहे इबादत जी फर्ज़ियत जे सबब जो त हर इबादत जी फर्ज़ियत जो को न को सबब को वजह को कारण हूंदो आहे। रमज़ान मुबारक जो जेको रोज़ो आहे इन जी फर्ज़ियत जो सबब रब कायनात जल्ल जलालू पाण क़ुरान पाक में इरशाद फरमायो कंहिं सां मुखातिब थी करे अहले ईमान सां या अय्युहल्लज़ीना आमनू ए ईमान वारो ए उहे माण्हू जन ईमान आंदो कुतिब अलैकुमुस सियाम कमा कुतिब अलल लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून ए ईमान वारो तव्हां ते रोज़ा फर्ज़ कया वया जीअं तव्हां खां अॻिन उम्मतुनि ते फर्ज़ कया वया हा इहो इन जे करे जो तव्हीं परहेज़गार थियो। रब कायनात इरशाद फरमाए तो रोज़े जी फर्ज़ियत जो सबब जेको आहे तव्हां खे परहेज़गार बनाइणो आहे। तव्हां परहेज़गार थी वेंदो, तव्हां नेकोकार थी वेंदो रोज़े जी बरकत सां। रोज़ा रखंदो नफ्स ते पाबंदी थींदी उन खां पोइ अल्लाह तबारक व तआला फरमाए तव्हांखे परहेज़गारी नसीब थींदी। परहेज़गारी जेकी आहे उहा रोज़े जी फर्ज़ियत जो सबब आहे। सुभान अल्लाह सुभान